मलीर ज़िले के गडाफ टाउन के कोहिस्तानी इलाइक़नि में पाकिस्तान का गाबाद क़दीमी ॻोठ अॼु भी बुनियादी इंसानी सहूलतुनि खां महरूम आहिनि। इन सिलसिले में अवामी प्रेस क्लब मलीर की टीम मुतासिर इलाइक़नि जा मसला मालूम करण लाइ तफ़सीली दौरो कयो, जिते हज़ारनि रहवासियुनि जी ज़िंदगी मुश्किलातुनि सां भरपूर नज़र आई। दौरे दौरान नौशेरवान गुंदर, हयात गुंदर, मीर खान, रोज़ी खान, डेपार गुंदर, कादू, यार मोहम्मद गुंदर, रबू गुंदर, इमाम बख्श गुंदर, नवाज़ अली गुंदर, रमज़ान गुंदर या आदम गबोल समेत केतिरनि ई ॻोठनि में मसइलनि जी निशानदगी कई वई। इलाइक़े में न को मुनासिब अस्पताल है, न ई बुनियादी सेहत मर्कज़ फ़ाल आहिनि। बीमार माण्हुनि खे इलाज लाइ कराची शहर वञणो पवे थो, जॾहिं त कचनि ऐं टुटल रस्तनि सबबि एमरजेंसी हालतुनि में देरि थियण करे जानी नुक़सान जा वाक़िया पिणु साम्हूं आया आहिनि। इलाइक़े वासियुनि अब्दुल करीम गुंदर, हादी बख्श गुंदर, सुल्तान गबोल, हाजी कुॾा खान, अशरफ गुंदर ऐं रियाज़ गुंदर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ही तमामु पुराणो ॻोठ आहे किन ज़माने जो, पर असां इन ॻाल्हि खां ना महरूम आहियूं जेको असां वटि पाणी न आहे। पाणी जेको टैंकर घुरायूं था त उहो तक़रीबन 7, 8, 9 हज़ार तक असांखे मिले थो, जंहिंमां असांजो गुज़ारो न। असां वटि बिजली बि हमेशह खां न आहे, बिजली जिन खे सदियूं गुज़री चुकियूं आहिनि, ऐं स्कूल बि न आहे असांजे ॻोठ में। असांजा ॿार जेके आहिनि उहे ॿकरियूं चारीनि था ॻोठनि जे अंदरि। 121 खां बि अॻु ॻोठ बणियो आहे, जिते का बि सहूलियत असांखे कोन्हे। इहो त असीं मतिलबु उञायल आहियूं, असीं मतिलबु पाणी जेको सो असां न आहे, मजबूर आहियूं। असांजी का बि सहूलियत न आहे, न रोड है, न राड़ी है, न असां वटि पाणी जी सहूलियत। असीं 8 खां 10 ताईं मतिलबु असीं घुरायूं था टैंकर जेके भरियो, असीं ॻोठ में था इस्तेमालु पंहिंजे घर में करियूं। असां ॿी ॻाल्हि आहे त असांजो स्कूल बि न आहे, छो जे करे असीं माना असांजा जेके ॿार आहिनि, छोकिरा नंढा धीअरा वग़ैरह जेके बि आहिनि उहे ॿकरियूं चारीनि था, छो जे करे ॿकरियुनि जे हवाले आहिनि। असीं अनपढ़िया माण्हू थी जेके असांजी औलाद त लिखियो पढ़ियो थिए, असांखे का सहूलियत स्कूल जी बि न आहे। दौर में असां कुझु को जेके वोट वठियो वञनि, असांखे का शइ कोन। असांजे 30 किलोमीटर तां पाणी अचे, 8-8 हज़ार असीं गाॾीअ जा भरियूं था, असां न पाणी, न बिजली, न का शइ कोन्हे। रुॻो वोट वठियो असांखां पोइ असां कुझु कोन था ॾीनि। असांजो पुराणो ॻोठ नए दौर जो ॻोठ, जंहिंमें असां का चीज़ कान मिले। असांजो कंहिं ख़तमु अंग्रेज़नि खां वठी पको पंड हो, पर असां का चीज़ कोन मिले। असांजा ॻोठाणा जेके आहिनि सभु बुख जे करे, पाणीअ जे करे लॾे विया। हाणे असीं मजबूर वेठा आहियूं। जी कवरेज कई तक़रीबन 1821 खां वठी हे ॻोठ जेको रजिस्टर आहे, पर अॼु तक हिन खे का बि सहूलियत कोन मिली सघी आहे। PPM कहिड़ी बि हुकूमत अचे थी, पर वोट वठी वञे थी। अॼु तक को अहिड़ो माण्हू न आहे जेको अचे हिते ॻोठ जो हाल ॾिसे। केतिरा ई माण्हू हितां नक़ल मकानी करे मोटी विया हलिया।